जी तो मां हर दफ़े एक नए अंदाज़ में नई शख्सियत से नए उन माण्हू सां ईंदो आहियां जंहिंजा यानी फ़न की दुनिया में एतिरा त सुठा कम थियल हूंदा आहिनि जो तव्हांखे यकीन कोन ईंदो तो तव्हां हिकु अहिड़े माण्हू सां जेको आहे सो मिलंदा आहियो जेको बेपनाह सलाहियतुनि जो मालिक हूंदो आहे ऐं सलाहियतूं बि अहिड़ियूं जेको यानी जंहिंखे असां बाय बर्थ चऊं जीअं साईं शफ़ीउद्दीन शाह बाय बर्थ एक्टर हुयो तीअं उहो दोस्त मूंसां गॾु आहे जंहिं पंहिंजी ज़िंदगी जो आगाज़ सखर शहर खां कयो ऐं पोइ कराची में आयो ऐं पोइ बेशुमार हिते मुश्किलातूं हुन ॾिठियूं ऐं उन खां पोइ हुन वञी पंहिंजी मंज़िल माणी यानी कल्ह हू छा हुयो अॼु हू छा आहे इहो अचो त असां हुन दोस्त सां मिलूं था। जी हा मुंहिंजो दोस्त मुंहिंजो भाउ मुंहिंजो साथी जंहिंसां मां बेशुमार कमु कयो आहे सोहराब सूमरो साहिबु। साईं छा हाल आहे? ख़ुशि आहियो? साईं सोहराब सूमरो साहिबु तव्हां ॿुधायो? बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? अल्लाह साईं जो करम आहे। सोहराब मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे जो पाण ड्रामे जी सेट खां हटी करे हिकु अहिड़ी जाइ ते आया आहियूं जी जी जिते यानी हिकिड़ो पुरसुकून माहौल बि आहे ऐं इन पुरसुकून माहौल में कुझु ॻाल्हियूं कंदासीं। मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए त तूं एक्टिंग जी फील्ड खे छो पसंदि कयो? सर मसइलो इहो आहे जो एक्टिंग जी फील्ड नंढे हूंदे खां वठी हिकिड़ो शौक़ु हुयो जॾहिं ख़बर बि न हूंदी त एक्टिंग छा हूंदी आहे। हाणे बि ख़बर न आहे त एक्टिंग छा हूंदी आहे, अदाकारी छा हूंदी आहे, कॉमेडी एक्टिंग छा हूंदी आहे। पर नंढे हूंदे खां हिकिड़ो इहो हुयो त माण्हुनि खे ख़ुशि कयूं, माण्हुनि खे ख़ुशी ॾियूं, उन्हनि जे चेहरनि ते मुस्कुराहटूं आणियूं कंहिं बि तरीक़े सां। पोइ नंढे हूंदे खां वठी मुख़्तलिफ़ स्कूल जे ज़माने खां वठी स्किट्स कंदा हुआसीं। फेयरवेल पार्टी थींदी जॾहिं बि कोई अहिड़ो ॾींहुं ईंदो या 14 अगस्त जे हवाले सां स्कूल में फंक्शन थींदा त उन में टेबलोज़ में हिसो वठणु। पोइ ईअं शुरूआति थी। वरी पोइ जॾहिं मैट्रिक इंटर खां पोइ बाक़ाइदे स्टेज ड्रामनि जे तरफ़ आयासीं, थिएटर जे तरफ़। थिएटर में बि मूं कॉमेडी कैरेक्टर ई कया शुरू खां वठी। उन में हिकिड़ो पाण खे मज़ो बि ईंदो आहे, हिकिड़ो दिलि खे सुकून बि मिलंदो आहे त यार असांजे पारां ॿिए खे ख़ुशी मिले थी, ॿिए खे ॾुखु नथो मिले, कंहिंजी दिलि आज़ारी नथी थिए, कंहिंखे आज़ारियूं नथा या कंहिंजो त इन जे करे ख़ुशी थींदी आहे हिकिड़ी। इन करे मूं कॉमेडी एक्टिंग जे तरफ़ ई जेको आहे सो वधीक ध्यानु ॾिनो ऐं अञा ताईं जारी आहे सफ़र। तव्हां चयो त मंज़िल ताईं पहुतो पर मंज़िल ताईं न पहुता आहियूं, मंज़िल अञा परे आहे। आख़िरी मंज़िल जेका आहे उहा अञा परे आहे असांजी। अच्छा जेको मूं फील कयो त तव्हां पंहिंजो जेको शोबो कॉमेडी जो तव्हां जेको अख़्तियार कयो आहे जी जी मोस्टली उहो रस्तो अख़्तियार कयो आहे जेको मरहूम मुइन अख्तर जो हुयो। जी जी बिल्कुलु। मुइन अख्तर सां हा तव्हां मुइन अख्तर खे फॉलो पे कयो या तव्हांजे अंदरि में ॿियो हिकिड़ो मुइन अख्तर वेठल आहे? न फॉलो नंढे हूंदे खां ई उनखे कयो साईं। जॾहिं हुनजे नाले जी बि ख़बर न हूंदी हुई, जॾहिं PTV ते उन्हनि जा प्रोग्राम हलंदा हुया, स्टूडियो 2.5 स्टूडियो 2.25 शो शाह, त उन्हनि खे ॾिसंदो हुउमि ऐं उहे जेके कैरेक्टर कंदा हुया उन में पोइ उहे वरी मां उन प्रोग्राम ख़तमु थियण खां पोइ वरी उहो मां कोशिशि कंदो हुउमि उनजे टोन कढण जहिड़ी, उन जहिड़ो कैरेक्टर करण जहिड़ी। पर अञा उन जहिड़ा नथा थी सघूं असां, छो जो मुइन अख्तर तमामु वॾी ॻाल्हि आहे। उहो दुनिया में हिकिड़ो ई अलाह साईं पैदा कयो। उनखां पोइ बि ॾिसो था तव्हां एतिरा साल थी विया आहिनि उन्हनि खे त दुनिया मां वहे त कोई अहिड़ो उन्हनि जी जाइ नथो वठी सघे कोई बि। असां उनजा फॉलोवर आहियूं, नंढे हूंदे खां उनखे ॾिसंदा पिया अचूं, उन्हनि खे उन्हनि ताईं पहुची त नथा सघूं पर मुंहिंजो जेको आइडियल उहो ई हुयो नंढे हूंदे खां वठी। अच्छा मुइन अख्तर त एक्टर बि सुठो हुयो ऐं कॉमेडी बि लाजवाब कंदो हो, कमाल पैरोडीज़ बि कमाल हो। जी जी लेकिन तव्हां एक्टिंग तमामु घटि कई। हा इन जी वजह छा आहे? एक्टिंग इन करे घटि कई जो वरी होस्टिंग में वधीक मूंखे मज़ो बि अचे पियो ऐं माण्हुनि बि वरी ॾिसणु चाहियो वधीक। बाक़ी पैरोडी कंदा ईंदा आहियूं अञा ताईं बि, जीअं मुइन अख्तर साहिबु कंदो हुयो मुख़्तलिफ़ अदाकारनि जी पैरोडी, त मूं बि शुरूआति पैरोडी खां ई कई। तव्हांखे ख़बर आहे टेलीफिल्म ठाही बेड़ा पार, जंहिंमें तव्हां ई डायलॉग ॿुधायो हुयो ऐं वॾो मशहूरु थियो हुयो, प्रोमो में बि लॻो हुयो त निकुर ॿार वॾेरा अॼु मां तुंहिंजे घर जा सभु फर्श धोई छॾींदुसि। त इहो ॾाढो क्लिक थियो इहो। मूंखे यादि थो अचे जी जी ऐं पब्लिक खे शायदि ख़बर कोन हूंदी, अॼु उन्हनि खे ॿुधायूं था। जी जी तव्हां हिनजी तूं ऐं अली गुल मला हुनजी असद कुरैशी जी पैरोडी कई? हा मां असद कुरैशी कई, अली गुल सजार सुहाग जी कई। हा त उन में पोइ असद कुरैशी अली गुल खे छो मार ॾिनी केटीअ जे कॉरिडोर में? मार न ॾिनी आहे, बसि ईअं कॉरिडोर में मिली वियसि त असद कुरैशी साहिब खे को माना कंहिं ग़लति फ़हमी में पइजी वियो, कंहिं ॿुधायो हुअसि त तुंहिंजी माना पैरोडी कई अथऊं, तुंहिंजी का हुन में बेइज़ती कई अथऊं ख़ुदा न ख़ासिता। त हुन बि ईअं ॿुधी हुई ॻाल्हि, पोइ इन करे अली गुल खे वठी बीह रहियो मज़ाक के तौरु त हे तव्हां मुंहिंजी पैरोडी कई आहे, तव्हां मुंहिंजी नक़ल कई आहे, जो ख़बरदार हिन में का अहिड़ी ॻाल्हि हुई का? हुन चवंदा अहिड़ी का ॻाल्हि ई न आहे, कुझु बि न आहे,
ऐं स्क्रिप्ट असां पढ़ायो आहे तारिक कुरैशी साहब पैरोडी तुम कई असां पैरोडी मां कई हुई पर मां उन ॾींहुं उहो छा हुयो जेको मतिलबु हिकिड़ो ख़ासि को हिकिड़ो जुमिलो जेको मां उन ॾींहुं तव्हांजो ड्रामो हुयो एहसास उन में जो डॉक्टर जो कैरेक्टर हुयो जंहिंमें नजमा काविश बि हुई मां होॾे तव्हांजा आउटडोर शूट ते हुयुमि पुठियां ऑफिस में को इहो मसइलो थियो ॿियो कुझु बि न हुयो हुन में जेको पैरोडी कई हुई ऐं गॾ ते जेको चढ़िया हुआसीं असां छो जो हुन में हू घोड़े ते चढ़िया त असां हुनजी पैरोडी जो ठाहियूं पिया त मूं गॾ ते चढ़ियो हुउमि या हुन में हिकु त अहिड़ो को सीन हुयो जंहिं ते माना कुझु माण्हू हुनखे माना उकसायो त यार तुंहिंजी बेइज़ती कई अथऊं इहा हिकिड़ी क़िस्म जी पोइ जॾहिं असद कुरैशी साहिबु उहा फिल्म ॾिठी हली हुई ईद ते पोइ वरी चवनि न का ॻाल्हि ई न आयो सुठी ॻाल्हि आहे मुंहिंजी सुठी ॾाढी सुठी पैरोडी कई आहे सोराब सुमर ऐं स्टेज ते बि केतिरा ई दफ़ा एतिराफ़ कयो आहे असद कुरैशी साहिबु त मुंहिंजी ॾाढी सुठी पैरोडी कंदो आहे जीअं उमर शरीफ़ मोहम्मद अली साहिब जी पैरोडी कंदो हुयो उन्हनि जे साम्हूं ई ईअं ई हे मुंहिंजे साम्हूं मुंहिंजी पैरोडी कंदो आहे मूंखे ख़ुशी थींदी आहे उन दौर में ईअं को थियो हुयो 2003 2004 जी ॻाल्हि आहे हिकिड़ो थी वई ग़लतफ़हमी उन्हनि खे अच्छा तूं हिकिड़ो त मुंहिंजो सीरियल एहसास कयो जी जी ऐं हिकिड़ो सीरियल तूं मुंहिंजो अरमान कयो अरमान में बि यादि आहे हा हा इहे ॿई केटीएन ते थिया अरमान में बि अरमान में तूं कमाल जो हिकिड़ो जेको आहे सो कैरेक्टर कयो ऐं मूं तोखां उहो ॼाणी वाणी करायो हा हा जंहिंमें मुख़्तलिफ़ तूं पैरोडीज़ उन में कयूं ऐं उन में हिकिड़ो शायदि स्टेशन ते अलाए बस स्टैंड ते तूं शाहरुख खान जी हिकिड़ी नक़ल बि कई उहो पार्क में हलिया हुआसीं क्लिफ्टन साइड ऐं उहो काफ़ी पॉपुलर थियो हुन वक़्तु बि जॾहिं रिकॉर्डिंग कयूं पिया बीठा त मथां गैलरी में कुझु मायूं बीठियूं हुयूं ऐं मां जॾहिं उहा एक्टिंग कयां पोइ शाहरुख खान हे मारना रे मारना आपको मारना रे तो मथां छोकिरियूं बीजी वियूं गैलरी में ॾिसनि पियूं त चई कंहिंखे थो चयो पर हेॾा हुन भरिसां ॾिसनि पियूं त कंहिंखे थो चयो बीठो जेसि ताईं हुनजी कैमरा ते नज़र पए अचो कैमरा परते हुई रखियलु सो ॾाढो सुठो उहो बि कैरेक्टर हुयो मुख़्तलिफ़ हुन में गेटअप्स कंदो हुउमि मां ॿियो हिकिड़ो सोलो प्ले हुयो तव्हां ईद प्ले हुयो जंहिंमें इहो छोकिरी हुई तानिया जेका उर्दू स्पीकिंग हुई इन करे तव्हां हुनखे गुंगीअ जो कैरेक्टर ॾेई छॾियो जंहिंमें अली गुल मला ऐं मां हूंदा आहियूं चोर हूंदा आहियूं चाबी विसारे वेंदो आहे घर या ॾेई वेंदो आहे पाड़े वारनि खे पोइ असां चोर घिरी ईंदा आहियूं हुननि जे घर में उहो बि कयो ईद प्ले बि ॾाढा सुठा कया तव्हां सां ज़बरदस्त ॿियो हिकिड़े में कबाड़ी बि कयो हुयो मूंखे तव्हां कबाड़ी इहो अरमान हुयो न उहो ॿियो हुयो साईं जंहिंमें उहो असलम चांडियो साहिब वारा ट्रैफिक पुलिस वारा हूंदा आहिनि अच्छा लिफ़ाफ़ो गुम थी वेंदो आहे उहो पोइ कबाड़ीअ खे थींदो आहे हुन में कैश हूंदी आहे मूंखे हुन सीरियल जो नालो यादि नथो अचे उहो लिखियलु बि मुंहिंजो ई हुयो डायरेक्शन बि मुंहिंजी केटीएन ते पाण कयो हा बिल्कुलु बिल्कुलु अच्छा उन ज़माने में जेके सीरियल थिया उन्हनि में तव्हां एक्टिंग कई जी जी ठीकु आहे उन खां पोइ जो जेको दौरु आयो उन में तव्हां एक्टिंग कोन कई न तव्हां एक्टिंग पोइ सुन टीवीअ ते कई न वरी तव्हां एक्टिंग का आवाज़ टीवी ते कई पर तव्हांजो घणे भाङे जेको ज़ोर रहियो उहो होस्टिंग ते रहियो होस्टिंग ते घणो हुयो ॿियो पैरोडीज़ ते बि जीअं आवाज़ टीवी ते असां कयोसीं मज़ेदार महफ़िल हुन में मुख़्तलिफ़ सिंगर्स जा असां शागिर्द ॾेखारींदा हुआसीं हुन में कुझु मां कैरेक्टर कंदो हुउमि कुझु अली गुल कंदो हुयो पैरोडीज़ घणियूं कयूं पैरोडी फिल्मूं बि ठाहियूंसीं जीअं बेड़ा पार खां वठी शुरूआति कईसीं उन खां पोइ शुगल आज़म फिल्म ठाही जंहिंमें सलाहुद्दीन तुनियो साहिब जो बादशाह जो कैरेक्टर हुयो उहो मुंहिंजो कैरेक्टर हुयो पर उहो सलाह साहिबु चयो यार मूंखे ॾाढो वणे थो इहो कैरेक्टर स्क्रिप्ट ॾाढो सुठो लिखियलु आहे तुंहिंजो आवाज़ टीवी ते थियो आवाज़ टीवी ते शुगल आज़म फिल्म डाक करोड़पति दिल वारा दोल खणी वेंदा उन खां पोइ वरी धरती टीवी ते चिंची एक्सप्रेस PK सिंधी में त मूं बाक़ाइदे पंहिंजे ख़ूबसूरत वारनि जी जेको आहे कुर्बानी बि ॾिनी हुई ऐं 3-4 ॾींहं विच में गैप थी वेंदो रिकॉर्डिंग जो वरी वार अची वेंदा वरी मूंखे ॿीहर अटेंड कराइणी पवंदी कंटिन्यूटी बरक़रार रखण लाइ सो उन खां पोइ माशाल्लाह वार ॾाढा घाटा अची विया मुंहिंजा इहे ई फिल्मूं ठाहियूं अच्छा हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधाए जी जी हिन शोबिज़ जी फील्ड में हमेशह माण्हुनि जी नज़र में रहंदो आहे ऐं अक्सर छोकिरियूं जेके आहिनि यानी टीवी आर्टिस्टनि खां अलावा उन्हनि आर्टिस्टनि सां वेझो थियण जी कोशिशि कंदियूं आहिनि उनजी कुर्बत हासिलु करण जी कोशिशि कंदियूं आहिनि ऐं मूंखे यादि नथो अचे त तुंहिंजी ज़िंदगी में कोई अहिड़ो लम्हो आयो हुजे लेकिन मूंखे एतिरो यादि आहे त छोकिरियूं काफ़ी इन कोशिशि में हूंदियूं त सुराब सां ॻाल्हाइजे उनजी कुर्बत हासिलु कजे का कुर्बत नसीब थी कंहिं छोकिरीअ जी न साईं हिन ॻाल्हि में वरी असां महरूमी जा शिकार रहिया आहियूं असां छो जो तव्हां सां गॾु कमु कयो आहे वॾो अरसो कमु कयो आहे गॾु रहिया बि आहियूं ख़बर अथव तव्हांखे इन ॻाल्हि में माना बेड लक ई ख़राबु आहे असांजी छो जो छोकिरियूं वरी असांखां पासो कंदियूं आहिनि चवंदियूं आहिनि हे माना मज़ाइया माण्हू आहिनि किथे बि माना काई ॻाल्हि खोले विझनि या फशरी न करे विझनि किथे असांजी त हीअ असांजी गर्ल फ्रेंड आहे पोइ इन करे असां मां अक्सर ईअं बि चवंदो रहंदुमि स्टेज ते बि ऐं ॿाहिरि दोस्तनि में बि त यार सम्झ में नथो अचे असां काई छोकिरी सेठ छो नथी थिए असांजा कागज़ पूरा न आहिनि या असां धुओं छॾींदा आहियूं आख़िरी मैन्युफैक्चरिंग फॉल्ट आहे मसइलो छा आहे पोइ मूंखे कंहिं सीनियर माण्हू ॿुधायो चयो बाबा मसइलो इहो आहे तव्हां इहा तबियत आहे न जौली तबियत आहे ऐं छोकिरियुनि खे इहो ख़ौफ़ हूंदो आहे त किथे असांजी किथे फशरी न करे विझनि इन करे तव्हां वेझो काई छोकिरी अचे ई कोन थी
ऐं असां बि न हूंदा आहियूं। ऐं हूअं बि इरफान खान साहब जो डायलॉग आहे न हुन में स्लम डॉग मिलियनेयर में, दो ही जगह फंसता है आदमी, एक लड़की और एक पैसा, लेकिन तू तो दोनों ही जगह फंसा है दोस्त। सो हिन जे करे हिन खां थोरो पासे रहंदा आहियूं। यानी तूं स्कैंडलाइज़ न थिए? न स्कैंडलाइज़ न थियमि कॾहिं बि। अच्छा, कॾहिं ईअं थियो त जंहिं पाड़े में तूं रहीं पियो उन पाड़े में कुझु मायूं या कुझु छोकिरियूं तुंहिंजे दर ते आयूं हुजनि? ईंदियूं अदा जेके अदा भाउ चवंदियूं आहिनि, के मामा चवंदियूं आहिनि, छो जो माशाल्लाह मूंखे 8 भेनरियूं आहिनि ऐं 10, 15, 20 भाणेजियूं आहिनि, भाणेजा आहिनि। त मुंहिंजी शिकिल ई को भाउ जहिड़ी थी वई आहे ऐं मामा जहिड़ी थी वई आहे। जेका बि छोकिरी ईंदी आहे या चवंदी आहे अदा आहे तव्हां सां फ़ोटो कढाइणो आहे, भाउ तव्हांजो हे ड्रामो ॾिठोसीं, भाऊ तव्हांजो ड्रामो ॾाढो सुठो हुयो। या छोकिरियूं नंढियूं जेके चवंदियूं मामा तव्हांजो हे ड्रामो ॾिठोसीं, मां चवंदो हा तव्हांजो ॾोह न आहे, अलाह साईं असांखे ठाहियो ई अहिड़ो आहे। न कॾहिं ईअं थियो त का छोकिरी या का फैमिली तव्हांखे जेका नंबर ॾेई वई हुजे त हे मुंहिंजो नंबर अथव, तव्हां जेको असां सां कॉन्टेक्ट? न नंबर त घुरंदा आहियूं पोइ बि न ॾींदियूं आहिनि। नंबर ईअं पाण थी काई ॾे। अच्छा, मूंखे इहो ॿुधाए त अॼु खां तक़रीबन 10 साल अॻु में यूट्यूब जो को तस्वुर कोन हो तव्हां वटि? बिल्कुलु ठीकु आहे। यूट्यूब हूंदो हुयो लेकिन तव्हां वटि अञा मोनेटाइज़ बि न थियो पाकिस्तान में। अच्छा, मोनेटाइज़ न थियो। यूट्यूब अची वियो हुयो, इहो को 2008 में 9 में अची वियो हुयो हिते पाकिस्तान में। तव्हां यूट्यूब कीअं शुरू कयो ऐं तव्हांखे इहो शौक़ु कीअं जाॻियो? सर इहो मुंहिंजो नंढो भाउ आहे मेहराब अली, जेको दुबई में रहंदो आहे, गुज़िरियल 10-12 सालनि खां, उन ई मुंहिंजो इहो चैनल ठाहियो। ऐं अॻे असां सम्झंदा हुआसीं यार नंढी स्क्रीन आहे, सोशल मीडिया छा आहे, असां हाणे इलेक्ट्रॉनिक मीडिया या स्टार ऐं सुपर स्टार अवॉर्ड याफ़्ता माण्हू, हाणे असां बि माना नंढी क्लिप्स में कमु कयूं ऐं मोबाइल ते अचूं। छो जो जीअं तव्हांखे ख़बर आहे न वॾी स्क्रीन जा माण्हू हूंदा आहिनि जेके उहे चवंदा असां टीवीअ ते कमु कंदासीं टीवी नंढी स्क्रीन ते, पोइ आख़िर उहे मजबूर थी टीवीअ ते ई आया। जॾहिं ॾिठो त टीवी घर घर अची वई आहे, सिनेमा ते केरु माण्हू वञे ई कोन थो ऐं फिल्मूं बि घटि थियूं ठहनि। ऐं हाणे साॻी हालति थी आहे वरी, हाणे इलेक्ट्रॉनिक मीडिया खां माण्हू वरी सोशल मीडिया तरफ़ कन्वर्ट पिया थियनि। ऐं इहो चैनल मुंहिंजे नंढे भाउ ठाहियो मेहराब अली दुबई में, ऐं पोइ मूंखे चवंदा हिन ते कमु कयो। ईंदड़ जेको दौरु आहे उहो हिन जो आहे, सोशल मीडिया जो आहे, यूट्यूब जो आहे, फेसबुक जो आहे। पोइ उन ते हाणे आहिस्ते आहिस्ते कमु कयो आहे। माशाल्लाह साल ॾेढ खां वठी वीडियोज़ ठाहियूं पिया ऐं सिल्वर प्ले बटन बि मिली वियो आहे तव्हांजी दुआउनि सां। महिनत अञा जारी आहे। तव्हांखे मुबारक हुजे, तव्हांखे सिल्वर बटन मिलियो आहे। महिरबानी। हुन में तव्हांजी बेपनाह महिनतूं शामिल आहिनि। इतफ़ाक़ आहे जो मुंहिंजो चैनल बि मुंहिंजे छोकिरे उहो जेको यूके में रहंदो आहे, बिल्कुलु बिल्कुलु, उन मूंखे वॾो पुटु तव्हां न मुंहिंजो वॾो पुटु दुबई में आहे, त हे सारंग नालो अथसि। उन मूंखे चयो त अबू ऐं मां तव्हांजो चैनल ठाहियां थो, सो मूंखे नालो ॿुधायो कहिड़े नाले सां ठाहियां। मां हुनखे नालो ॿुधायो, पोइ हुन मुंहिंजे नाले सां इहो चैनल सोजरो जेको इंग्लैंड में ठाहियो, ठाहे पोइ रखी, पोइ मूंखे ॿुधाई त तव्हांजो मां रखियो आहे, तव्हां भली हुन ते वीडियो रखो। बिल्कुलु बिल्कुलु। त इहो हिकिड़ो सुठो ट्रेंड आहे त असांजा जेके नौजवान आहिनि उन्हनि जी इहा ख़्वाहिश आहे त असांजा जेके लीजेंड्स आहिनि उहे हाणे सोशल मीडिया ते अचनि। ऐं छो त हाणे ईंदड़ जेको दौरु आहे उहो सोशल मीडिया जो ई दौरु आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं तव्हां जेको सोशल मीडिया ते जेको कामयाबी हासिलु कई आहे उन में तव्हां सां गॾु तव्हांजा दोस्त बि शामिल आहिनि। जी जी बिल्कुलु। जंहिंमें गामू आहे, अलीगुल मला आहे। जी जी। ऐं मोस्टली तव्हांजी जेका पॉपुलरिटी जेका यूट्यूब ते रजिस्टर थी उहा गामू सां थी। गामू सां बि वधीक थी, अलीगुल सां बि थी शुरूअ में, गॾु हुयासीं, हाणे बि गॾु आहियूं, ठाहींदा आहियूं वीडियोज़। पर गामूअ खे वरी गॾु खयोसीं, जेको उनजो वरी जेको स्टाइल आहे न उहो वधीक माण्हुनि खे पसंदि पियो अचे, तमामु घणो हुनजे ॻाल्हाइण जो स्टाइल। गामू सां जेको तव्हां वञी हुनजो दर खड़काईंदा आहियो, कॾहिं वाईफाई जो कोड वठंदा आहियो, त कॾहिं हुनखां जेको आहे अघ विझणी वठंदा आहियो, त कॾहिं चांहि जी पती, कॾहिं छा भित सां मिलियल आहे, भित सां मिलियल वॾो मशहूरु। इहे 2-3 शयूं जेके तव्हां हुन सां चवंदा आहियो उहो थोरो असांजी संगत खे करे ॾेखारींदा? हा, उहो साईं ईअं कंदा आहियूं, साईं अस्सलाम वालेकुम, छा हाल आहे साईं, ख़ुशि आहियो साईं? मसइलो इहो आहे जो तव्हांजे घर जी भित असांजे घर जी भित पाण में ईअं मिलियल आहे, सो पाड़ेसिरी तौरु मां तव्हां ॾे आयो हुउसि, तव्हां खां इहो पुछणु आयो हुउसि त साईं इहो तव्हांजो रंग कारो आहे, मुंहिंजो रंग अछो आहे, ईअं छो साईं? सम्झ में नथी अचे ॻाल्हि, सो इन में छेड़ींदा हुनखे। बहरहाल उहो इहे शयूं इलाही वायरल थींदियूं। अच्छा, इहो टोन वरी जेको आहे पिया खान जो खयो आहे। अच्छा, पिया खान बि ईअं ॻाल्हाईंदो आहे। पिया खान जेको असिस्टेंट डायरेक्टर रहियो, डायरेक्टर बि रहियो, इहो आवाज़ टीवी सां गॾु हूंदो, पोइ उहो ईअं कंदो, अच्छा साईं, हाँ साईं, साईं वाह वाह यार, वाह वाह, तव्हां त कमाल आहियो यार, वॾा एक्टर आहियो तव्हां बाबा, वॾा एक्टर आहियो। पोइ माण्हू सां ज़ोरी ज़ोरी ईअं ॻाल्हाईंदो हुन जो टेम्पो पकड़ण जे लाइ, चवंदो मां यार हे कमु कयूं पिया, हे सेट ठाहियो आहे कीअं यार, वाह वाह कमाल आहे सेट यार, हीअ त माना आख़िरी सेट आहे, इन खां पोइ न सेट ई न ठहंदा यार, वाह वाह यार, वाह वाह।
इहो टेम्पो मां हुतां पकड़ियो जेको हाणे गामो ते अप्लाई कंदो आहियां मां। अच्छा, तव्हां असांजे अली काजी साहिब जी बि सुठी पैरोडी जी कंदा जी हुयो। जी जी उहो अली साहब पाण चयो जॾहिं असां प्रोग्राम कोई बि अहिड़ो शुरू कंदा आहियूं न्यूज़ ते, त हू चवंदा पहिरियां मुंहिंजी पैरोडी कयो, त जीअं पोइ ॿियनि जी पैरोडी कंदे तव्हांखे आसानी थिए ऐं पोइ ॿियो कोई एतिराज़ बि न करे। चवंदा हाणे चैनल मालिक जी कनि था त हाणे असां छा न आहियूं। उहा तव्हां करे ॾेखारींदो दोस्तनि खे? हा, उनजो स्टाइल ॾाढो ज़बरदस्त, छो जो मां अली काज़ी साहब खे शुरू खां वठी ज़ाहिर आहे असांखे इंट्रोड्यूस हुन करायो चैनल ते, ऐं मां हुनखे चवंदा सिंधी मीडिया जो इमाम आहे हू, त उनजो स्टाइल हिकिड़ो ईअं। अच्छा, मतिलबु ठीकु आहे, जेको मतिलबु असल में ॻाल्हि हिकिड़ी आहे त जेकॾहिं इन शॉट खे असां इन शॉट खे मतिलबु आऊं को डायरेक्टर कोन आहियां, पर तव्हां डायरेक्टर आहियो ड्रामे जा, पर जेकॾहिं हिनखे थोरो मतिलबु समथिंग चेंज करे कजे त मुंहिंजे ख़्याल में त सुठो थींदो, वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे। इंट्रेस्टिंग। अच्छा, मूंखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाए। जी जी। जिनजो मां अक्सर तोसां थोरो इख़्तिलाफ़ बि रखंदो हुउसि, त अक्सर जेकी महफ़िलनि में जॾहिं आर्टिस्ट वेठा हूंदा आहिनि ऐं तव्हां थोरी होस्टिंग कंदा आहियो, तव्हां पंहिंजे ई बिरादरी यानी आर्टिस्ट बिरादरी खे थोरो बेइज़्ज़तो कंदा आहियो ऐं पोइ लाफ्टर वठंदा आहियो। बेइज़्ज़तो न कंदा आहियूं, बेइज़्ज़तो ई थियो न। हाणे ॾिसो न, मतिलबु कुझु नेगेटिव लफ़्ज़नि में घुराई या ॿिए कंहिंखे घुराई ऐं लाफ्टर वरितई, त लाफ्टर वठण जे लाइ छा आर्टिस्ट जी बेइज़्ज़ती करणु लाज़मी आहे? न न, ॾिसो न, उहो बेइज़्ज़ती न हूंदी आहे। ॾिसो, बेइज़्ज़ती उहा हूंदी आहे जेका कंहिं माण्हू खे असां न सुञाणूं ऐं हुनखे डायरेक्ट हुनखे बेइज़्ज़ती कयूं। अच्छा, मां लाफ्टर वठंदा आहियूं बिल्कुलु, इहा बि कोशिशि हूंदी आहे। ॿियो असां पंहिंजी बिरादरी आर्टिस्ट बिरादरी जेका आहे उहा पाण में ईअं सम्झो घर जा भाती आहियूं, त उहा मुंहिंजे ख़्याल में त बेइज़्ज़ती न कंदो आहियां, बसि ईअं उन्हनि खे प्यार में सॾु कंदो आहियां, अहिड़ी का ॻाल्हि कंदो आहियां उन्हनि जे लाइ। जीअं तव्हांजे लाइ अक्सर अली गुल बि चवंदो आहे असलम भुट्टो साहिबु, जॾहिं ॾिसो हुनखे ईअं लॻंदो आहे ॼण बुख हड़ताल ते वेठो आहे। सो या जीअं हिकिड़े ईद शो में तव्हां हसैन शेख ऐं अली गोहर शेख 3-4 ॼणा गॾु वेठा हुयो, त मां चयो त अॼु ईद शो घटि, अॼु कारा फेस्टिवल वधीक थो लॻे, सो सभु कारा कारा हिकु ई जॻह ते गॾु वेठा आहिनि। सो ईअं थींदो आहे, कॾहिं कॾहिं फिल्म अची वेंदी आहे, काई शइ आमद थी वेंदी आहे। बाक़ी हूअं माना डेलिबरेटली को ज़ोरी ज़बरदस्ती कंहिंसां ॼाणे ॿुझे न कंदा आहियूं, कंहिंखे बेइज़्ज़ती आहे अहिड़ी मज़ाक़ कंदा आहियूं। अच्छा, तव्हां हींअर हिकिड़े निजी चैनल ते बि कमु कयो पिया? जी जी। ऐं यूट्यूब ते बि कमु कयो पिया, ऐं तव्हां पंहिंजा जेका फंक्शन्स बि कयो पिया। जी जी। त एतिरो सारो कुझु करण जे खां पोइ जेको आहे सो यकीनन तव्हां हींअर माली तौर ते तमामु घणा साउंड थी विया हूंदो। जी जी। ऐं तव्हां वटि पैसे जी रेल पेल बि हूंदी, तव्हां वटि आलिशान घर बि हूंदो, तव्हां वटि आलिशान गाॾी बि हूंदी? गाॾी कोन्हे, मोटरसाइकिल आहे, बाक़ी घर ठाहियो आहे सुठो माशाल्लाह, उहो तव्हां ॾिठो आयो हाणे शहीद शाहनाद विलेज में। बाक़ी घर ठाहियो आहे सुठो, छो जो मुंहिंजी ज़िंदगीअ जो मक़सदु हुयो इहो त कराची में असांजा केतिरा ई आर्टिस्ट जेके हुआ उहे वीचारा पंहिंजो घर न ठाहे सघिया। असांजे साम्हूं गुज़रिया आहिनि एतिरा कहिड़ा ई आर्टिस्ट, नाला न खणंदासीं, ऐं केतिरा त ईअं फोत बि थी विया आहिनि बग़ैर घर ठाहे। मुंहिंजो ज़िंदगीअ जो एम हुयो, मुंहिंजो बि अली गुल मला जो, यार कुझु बि थी पए, बुख ते रहणो पए, पर पंहिंजो घर ज़रूरु ठाहिणो आहे कराची में, ऐं कराची खे पंहिंजो करिणो आहे। असां पंहिंजे वीडियोज़ में बि इहो पैगाम ॾींदा आहियूं मुख़्तलिफ़ माण्हुनि खे, त बाबा कराचीअ खे पंहिंजो कयो। हूअं त आहे पंहिंजी सिंध जो गादीअ जो हंधु आहे, पर जॾहिं तव्हां हिते ईंदव, हिते वसंदव, अची हिते आबाद थींदव, हिते वोट दाख़िल कराईंदव, तॾहिं तव्हां कराची खे पंहिंजो करे सघंदव। ऐं पोइ उहो ख़्वाबु पूरो थियो मुंहिंजो। बाक़ी हाणे गाॾी अञा वठणी आहे, गाॾी को मसइलो न आहे, अॼु ई वठां, पर पैसा कोन असल में मसइलो ई आहे। गाॾियूं महांगियूं थी वियूं आहिनि, हूअं त शुक्र अल्हम्दुलिल्लाह पैसा सुठा आहिनि, पघार बि सुठी आहे, या यूट्यूब तां अर्निंग बि थिए पई, शोज़ बि कयूं पिया, पर हाणे गाॾी वठणी आहे, थोरो पैसा गॾु करे वठां थोरा। अच्छा सुराब, तुंहिंजी वॾी महिरबानी, तूं पंहिंजी यानी क़ीमती वक़्त मां थोरो मूंखे टाइम ॾिनो। न न सर, का ॻाल्हि मूंखे भउ हुयो त तूं मतां मूंखे टाइम न ॾे, छो त जेके अक्सर मुंहिंजा दोस्त आर्टिस्ट जेके आहिनि, जेके मुंहिंजे हथनि में थोरो वॾा थिया आहिनि, उन्हनि जा पर निकिरी आया आहिनि, ऐं उन्हनि खे मां चवंदो आहियां त यार थोरो मुंहिंजे यूट्यूब चैनल खे थोरो टाइम ॾियो, त उहो अक्सर बहाना कंदा आहिनि। पर जेकॾहिं मां उन्हनि खे कॉल करे चवां त भई सिंध टीवी जो ड्रामो आहे, केटीएन जो ड्रामो आहे, त भॼंदा ईंदा आहिनि। का बि अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, छो जो असां जेको असांजा हाणे सिंधी माण्हू हाणे आया आहियूं सोशल मीडिया तरफ़, यूट्यूब तरफ़, असांजा सीनियर आर्टिस्ट ख़ासि करे अचनि था, त सपोर्ट करणु खपे। मां त असांजा केतिरा ई मुंहिंजा दोस्त आहिनि, मां ॾिठो ई न आहे, कॾहिं मिलियो ई न आहियां, असां व्हाट्सअप ते राब्ते में हूंदा आहियूं, चवंदा आहियूं असां यूट्यूब चैनल ठाहियो आहे, असांखे थोरी सपोर्ट कयो। असां उनखे सपोर्ट कंदा आहियूं, उन्हनि खे क्लिप्स ठाहे ॾींदा आहियूं, उन्हनि खे आइडियाज़ ॾींदा आहियूं, अचो बाबा हिन तरफ़ अचो, ऐं ईअं न करणु खपे मुंहिंजे ख़्याल में। तव्हां जीअं अॼु चयो मूंखे सुबुह ई, मां चयो बिल्कुलु शाम सां ई तव्हां वेहंदा, को मसइलो न आहे। तव्हांजो चैनल ॾिसंदो आहियां मां, ॾाढो सुठो हिकिड़ो ग्रो करे थो आहिस्ते आहिस्ते, ऐं यूट्यूब जो आहे ईअं आहिस्ते आहिस्ते ग्रो कंदो आहे।
तव्हांजी महिरबानी लख एहसान वरी इंशाअल्लाह ताला कंहिं ॿिए मोड़ ते कंहिं नए अंदाज़ में बिल्कुलु वरी बि गॾु थींदासीं ऐं मुंहिंजे लाइ को हुकुम है काम हुजे त मां सर बसि तव्हां हिकिड़ी वीडियो क्लिप ठाहिणी आहे उहा बसि थोरो इजाज़त ॾियो त हा बिल्कुलु ठाहींदासीं हा इहा हाणे नाज़रीन तव्हां सोजरो चैनल ॾिसो था पूरी जेका वीडियो क्लिप मां ठाहियां थो हाणे असलम साहिब सां इहा वारी मुंहिंजे चैनल तव्हां ॾिसिजो सोराब सुमरो ते त कहिड़े क़िस्म जी वीडियो ठाही आहे हिननि सां पोइ कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो ओके ठीकु महिरबानी महिरबानी